कराची में कायम वफाकी उर्दू यूनिवर्सिटी के सिंधी शोबे पारा सकाफती तकरीब कोठाई हुई। तकरीब में सेनेटर करीम ख्वाजा नाले वाले लेखक इल्ताफ शेख अदीब नसीर सुमरो समेत यूनिवर्सिटी के उस्तादन और शागिर्दन वडे अंग में शिरकत कई। तकरीब में सकाफत तारीख और तहजीब की अहमियत ते तकरीरूं कयूं वयूं। शागिर्दन पारा टेबलोज पेश कया विया और गीत पिण पेश कया विया। घारिया कारण किन अजू ओठी वरन हीन सा हानो कयो। मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे तकरीब में शामिल सियासी समाजी अॻवाननि तोड़े यूनिवर्सिटी जे उस्तादन ऐं शागिर्दनि सकाफ़त बाबति पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। नौजवाननि वॾी हिम्मत कई आहे, हिननि खे जस हुजे शाबाश हुजे, जंहिंमें फीमेल्स मेल्स ॿई ऐं हिते जी इंतिज़ामिया ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। हे नौजवाननि जो मुस्तक़बिल आहे ऐं जेके शयूं असीं न कईसीं उहे हे कंदा। ही जेके सरगर्मियूं आहिनि, सकाफ़ती सरगर्मियूं आहिनि, सेमिनार आहिनि, कॉन्फ्रेंसिस आहिनि, उहे कराईंदा आहियूं। ऐं सकाफ़त मां सम्झां थो त असांजे शोबे जो हिकिड़ो हिसो ई आहे ऐं उन जे करे ई सकाफ़त वारो ॾींहुं असां मल्हायो आहे। ऐं हिन ॾींहुं शागिर्दनि खे ॿुधाइणो आहे त बाबा असांजी सकाफ़त छा आहे, छो त इहे शागिर्द ई आहिनि जेके अॻिते हिन मुल्क जूं क़ौम जूं वाॻूं संभालींदा। अवामी आवाज़ हूअं बि सिंध जे माण्हुनि जे अहंजनि ईज़ान ॾुखनि दर्दनि तकलीफ़ुनि खे जिते अवाम ताईं पहुचाए थी उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ कोशिश आहे, उते ख़ासि तौर ते हिन सकाफ़त जे हवाले सां बि संदन तमामु वॾो अहम किरदारु आहे। सकाफ़तूं माण्हुनि खे पाण में ॻंढण जो तमामु वॾो ज़रियो आहिनि। ॾाढो मज़ो थो अचे, असां पंहिंजी सकाफ़त खे हिते ॾेखारियूं था। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, यूनिवर्सिटियुनि में अहिड़ा सकाफ़ती प्रोग्राम थियणु घुरिजनि। हीअ असांजी पहचान आहे, असां हिते पंहिंजी सकाफ़त खे ॾेखारियूं था। सिर्फ़ु ही ॾिहाड़ो न बल्कि अहिड़ा ॿिया बि ॾिहाड़ा हुजणा खपनि ताकि असां मिली करे सेलिब्रेट कयूं। ऐं उन जे अलावा सिर्फ़ु हिते सिंधी डिपार्टमेंट जा स्टूडेंट्स ना आहिनि बल्कि हर डिपार्टमेंट जा स्टूडेंट्स आहिनि। जो पुरानी तहजीब वगैरह थी वो आजकल बहुत कम होती जा रही है, जैसे कि मिट्टी के बर्तन बनाना, और हमारी सिंधी सकाफत हो या पंजाबी सकाफत हो या बलोची सकाफत हो, ये हमें अपने यूनिवर्सिटी स्कूल्स या कॉलेज वगैरह में बनाना चाहिए, ताकि इस बनाने से हमें ये आगाही होती है कि हमारे पुरानी तहजीब कैसी थी। अपने सारे फंक्शन, अपने सारे इवेंट सिंधी के इसमें करते हैं, यहाँ तक कि स्पेशली हमें दुल्हन दुल्हा की रस्म वो हम लोग यहाँ पे प्रोवाइड कर रहे हैं ताकि लोगों को पता चले कि हमारी सिंध की सकाफत क्या है। जिन्हनि जे इतिहास मुकररनि जो चवण आहे त अॼु दुनिया जिते मज़हबी दहशतगर्दी ऐं नफ़रत में पकड़ियल आहे, उते सिंध जा माण्हू पंहिंजा सकाफ़ती ॾींहुं मल्हाए दुनिया खे अमन प्यार ऐं शांति जो पैगाम ॾेई रहिया आहिनि। कैमरामैन जॉन सां गॾु असद मुमताज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।